ठटे में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। परॾेही जोड़े खां फुर वाक़े ते सिजावल ऐं ठटे जा DIB इंचार्ज मुअतल कया विया। सिंध वॾे वज़ीर पारां नोटिस वठण बाद कोताही कंदड़ इंस्पेक्टर्स खे मुअतल कयो वियो। DIB इंचार्ज इंस्पेक्टर अब्दुल हक बारन ऐं इंस्पेक्टर AD शेख खे मुअतल कयो वियो। सिजावल पुलिस 8 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। ठटे मां परॾेही जोड़े खां फुर वारे वाक़े खां पोइ सिजावल ऐं ठटे जा DIB इंचार्ज मुअतल थी विया। सिंध जे वॾे वज़ीर नोटिस वरितो, जंहिंखां पोइ कोताही कंदड़ इंस्पेक्टर्स खे मुअतल कयो वियो आहे। DIB इंचार्ज इंस्पेक्टर अब्दुल हक बारन ऐं इंस्पेक्टर AD शेख खे मुअतल कयो वियो। सिजावल पुलिस 8 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। ठटे मां परॾेही जोड़े खां फुर वाक़े खां पोइ सिजावल ऐं ठटे जा DIB इंचार्ज मुअतल कया विया। सिंध जे वॾे वज़ीर नोटिस वरितो, जंहिंखां पोइ कोताही कंदड़ इंस्पेक्टर्स खे मुअतल कयो वियो आहे। DIB इंचार्ज इंस्पेक्टर अब्दुल हक बारन ऐं इंस्पेक्टर AD शेख खे मुअतल कयो वियो। सिजावल पुलिस 8 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी जांच शुरू करे छॾी आहे।